बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बच्चों त क़ुरान सिखो सिंधी में। अल्हम्दुलिल्लाह असीं जॾहिं बि मां इहो चवंदो आहियां न यकीन कयो अंदरि ॾाढी मूंखे दिलि ख़ुशी थींदी आहे। त अलाह जी महिरबानी आहे, इहा वॾी तौफ़ीक़ आहे। मां किथे बि ॿुधां थो ॿियनि खां त क़ुर पाक सिखणु वॾी नेमत आहे। अलाह साईं हुनखे असांखे जेकॾहिं हिन में शामिल रखियो आहे। सिखणु ऐं सेखारणु ॿई ॻाल्हियूं, छो सेखारणु मुमकिन ई न आहे जेसिताईं माण्हू पाण न सिखंदो। त वॾो रब जो करम आहे त असांखे इन कम में जेके असां वेठा आहियूं या जेके असां शामिल थींदा रहंदा आहिनि, उन्हनि खे हिन कम में अलाह पाक रखियो आहे। असांखे वॾो रब जो अहसान वञणु खपे। क़ुर पाक जी तिलावत माना अचे थी नथी अचे, उहा बि रहमत आहे, बरकत आहे, वॾी नेमत आहे अलाह पाक जी, जेको माण्हू क़ुर पाक जी तिलावत करे थो। जेकॾहिं उनखे सम्झी ऐं तिलावत करे थो, उनखे सम्झे पियो थो ऐं सुठे नमूने सां तिलावत करे थो, तजवीद जो ख़्यालु करे थो, त वाह वाह, पोइ ॿियो छा खपे। उन खां पोइ ख़ासि तौर ते जॾहिं निमाज़ पढ़ूं था पिया, उन में जेकॾहिं असां मतिलबु सम्झूं ऐं असांजी दिलनि में ख़ुशी अचे आयत पढ़ी, या की अखियुनि में ॻोढ़ा अची वञनि, आयत पढ़ूं हुनजो मतिलबु सम्झूं, त कहिड़ी ॻाल्हि चइजे। ऐं सभ खां मथे ॻाल्हि इहा त जॾहिं असां क़ुर सम्झूं, उनजी आयतुनि खे ऐं उन ते वरी अमल कयूं, पोइ त कामयाबी कामयाबी इंशा अल्लाह ताला। अलाह पाक दुआ इहा आहे, अलाह पाक असांखे क़ुर पाक सिखण जी, सेखारण जी, सम्झण जी, पढ़ण जी, बहितरीन तरीक़े सां तिलावत करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं क़ुर पाक जे हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आमीन। इन करे चऊं था रब्बि ज़िदनी इल्मा, मुंहिंजा रब मूंखे वधाए इल्म में। असां सभु चऊं था पिया इंशा अल्लाह ताला इल्मुन नाफ़ियन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। असां सूरह अन्नास के गुज़िरियल सेशन में पढ़ियोसीं, मुकमिल कोन कयोसीं, अॼु हुनखे इंशाअल्लाह मुकमिल कंदासीं। आऊज़ इन में लफ़्ज़ आहे जेको तमामु अहम आहे। ॿियो इंसान जो ज़िक्र आयो आहे। इंसान माना छा आहे हिनजी, चओ ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त माण्हुनि जे पालनहार जी पनाह घुरां थो, माण्हुनि जे बादशाह जी पनाह घुरां थो, माण्हुनि जे सचे महबूद जी पनाह घुरां थो, कंहिंखां पुठिते हटी वेंदड़ यानी शैतान जे वसवसनि खां, उन्हनि जी वसवसनि जे बुछड़ाई खां, वसवसनि जे नुक़सान खां, ख़राबी खां। माना जेको शैतान वसवसो वॼंदो आहे, उनजे करे नुक़सान या बुछड़ाई थींदी आहे, उन खां पनाह थो घुरां। उहो जेको माण्हुनि जे सीननि में विसवसो विझे थो, या वसवसो या विसवसो, या उहो जो हुजे जिन्हनि जी जिन्स मां या माण्हुनि जी जिन्स मां। हलूं था पिया हिन सूरत खे सम्झूं था लफ़्ज़नि खे। ऐं पहिरीं त इन जा ॿ पार्ट्स आहिनि। कहिड़ा पार्ट्स आहिनि? चओ ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त पनाह घुरां थो टिनि ॻाल्हियुनि जी पनाह आई आहे। कहिड़ी? जेको रंग नीरे में लिखियो पियो आहे, माण्हुनि जे पालनहार जी, माण्हुनि जे बादशाह जी, माण्हुनि जे सचे महबूद जी। ॿियो पार्ट आहे कंहिंखां पनाह घुरां थो, कहिड़े शर खां, कहिड़ी बुछड़ाई खां। उहा कहिड़ी आहे? पुठिते हटी वंदड़, पोइते थी वेंदड़ शैतान जे विसवसनि जी बुछड़ाई खां। माना शैतान जो विसवसो सदाईं हर वक़्तु न हूंदो आहे, ईंदो आहे वरी शैतान पुठिते विसवसो जी पुठिते वेंदो आहे, वरी ईंदो आहे वरी पुठिते वेंदो आहे। इहो आहे ऐं शैतान जी इहा ख़ुसूसियत जेका आहे, विसवसो विझी पुठिते हटी वञे। इन जो लफ़्ज़ क़ुर पाक में कहिड़ो आयो आहे? खन्नास। असां लास्ट टाइम ॾिठो होसीं। उहो छा कंदो आहे खन्नास? माण्हुनि जे सीननि में विसवसो विझे थो, जो भले जिन्हनि जी जिन्स मां हुजे या माण्हुनि जी जिन्स मां, उन खां असां पनाह था घुरूं।
सम्झाणी हिन में असां ख़बर आहे त कुल माना चओ, औज़ जो मतिलबु आहे मां पनाह घुरां थो। ॾिसो रंग में सिधो सो साफ़ ज़ाहिर आहे औज़ मां जे लाइ आहे, पनाह घुरां थो। बे इहो हर्फ़ आहे, है न। हर्फ़ जारिन चइबो आहे हुनखे। जिते बि ईंदो हुनजो ॿियो लफ़्ज़ जेको इस्म हूंदो उहो मजरूर थी वेंदो। रबिन्नासे मलिकिन्नासे इलाहिन्नासे, ठीकु आहे। बहरहाल हाणे ही जेको बि खां पोइ रबे आयो आहे, असल ॻाल्हि इहा आहे रबे, इहो मजरूर थी वियो रबे। हाणे टे पनाहूं वरितियूं वयूं आहिनि अलाह जूं। कहिड़ियूं कहिड़ियूं सिफ़तूं अलाह जूं? हाणे कुल औज़ बिरब्बिल्लाह न चयो वियो आहे हिते, माना कुल औज़ बिल्लाह न चयो आहे, सॉरी, कुल औज़ बिल्लाह न आहे। अलाह पाक जी पंहिंजी ज़ात जो नालो कोन्हे कुल औज़ बिल्लाह। जीअं असां क़ुरान शरीफ़ जे लाइ जॾहिं चवंदा आहियूं त औज़ बिल्लाह मिनश शैतानिर रजीम, औज़ बिल्लाह चवंदा आहियूं, बिल्लाह अलाह सां, अलाह जी पनाह। अच्छा, हिते जेको हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ सम्झणु खपे त हीउ जेको पनाह घुरां थो आहे न, इहो तफ़सीरनि में किन में अचे थो पियो त इनखे पनाह घुरां थो असांजे सिंधी में चयो वियो आहे, या उर्दू वारनि इहो चयो आहे त पनाह मांगता हूं। हालांकि ईअं बहितर तर्जुमो न आहे इहो। क़ुरान पाक जे लफ़्ज़नि जो हिकिड़ी पंहिंजी हिकमत आहे ऐं उन्हनि जो पंहिंजी माना आहे। हक़ीक़त में इहा बहितरीन माना न आहे। इन जी बहितरीन माना कहिड़ी आहे? पनाह में अचां थो। फ़र्क़ु कहिड़ो आहे? सो पनाह जॾहिं घुरबी आहे त माना ॿिए जी मर्ज़ी आहे न, ॾे या न ॾे, अलाह ते असांजी कंट्रोल त कोन्हे। पर हिन में कमाल जी माना रखियल आहे लफ़्ज़नि जी अरबी जे। इन जो आहे कुल अऊज़, माना मां पनाह में अचां थो, माना मां पाण खे सरेंडर करे छॾियो आहे, मां अची वियो पनाह में बसि। हाणे रब आहे जंहिंजी पनाह में मां अची वियुसि। कंहिंजी पनाह में अची वियुसि मां? रबिन नास, माण्हुनि जे पालनहार जी, माण्हुनि जे बादशाह जी, माण्हुनि जे सचे माबूद जी। रब जो लफ़्ज़ जेको अलाह पाक पंहिंजी सिफ़त आंदी आहे, ॾाढो तमामु अलाह पाक खे तमामु घणो पसंदि आहे इहो लफ़्ज़। इहो लफ़्ज़ आम तौर ते इस्तेमालु थींदो आहे रबुल बैत, घर जो रब, जेको घर जो मालिक आहे उनखे रबुल बैत चइबो। माना इहो अरबी जो लफ़्ज़ अलाह लाइ छड़ो सिफ़त न आहे, आम माण्हुनि खे बि रब चई सघिजे थो पियो, जेको अरबी चवंदा हुया। रब थींदो आहे माना पालनहार, जेको कंहिंजो ख़्यालु रखे पाले, ठीकु आहे। घर जो पालनहार थींदो आहे न, माना वॾो जेको थींदो आहे घर जो भाती, असां हुनखे छा चवंदा आहियूं सिंधी में? मुरबी। असांजो रब जो सिंधी में लफ़्ज़ असां वटि रवाज कहिड़ो आहे? मुरबी, जेको संभालींदो आहे, वॾो हूंदो आहे। रब जो लफ़्ज़ असां अलाह पाक खे पसंदि आहे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां जॾहिं पहिरीं आयत नाज़िल थी आहे, उन में अलाह पाक पंहिंजो तारुफ़ कीअं करायो आहे? इक़रा बिस्मि, कहिड़े नाले सां पढ़? रब्बिकल लज़ी ख़लक़। न रब जे नाले, रब तुंहिंजे जे नाले सां जंहिं ख़ल्क़ कयो, ख़लक़ल इंसान अल्लाह बिल ख़लक़। वरी बि जेको आहे त माना रब जो नालो अलाह पाक जी पंहिंजी सिफ़त जॾहिं ज़ाहिर कई आहे त रब अलाह पाक खे पसंदि आहे, पहिरीं रोज़ आयो आहे। भला आलम, ग़लती हुजे त अलाह खे माफ़ फरमाए। त मूसा अलैहिस्सलाम खे जॾहिं अलाह पाक चयो, छा चयईं त इन्नी, बेशक मां आहियां, अना रब्बुक, मां आहियां रब तुंहिंजो, मां रब आहे तुंहिंजो। अलम क़ुरान पाक शुरू थियो, अलम शरीफ़ आई, सूरह फातिहा। अलाह पाक छा थो फरमाए पंहिंजे ज़ाती नाले खां पोइ? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। रब तमामु इहो लफ़्ज़ छा आहे? आऊज़, पनाह घुरां थो कंहिंजी टिनि सिफ़तुनि सां। अलाह खे जॾहिं यादि कयो आहे कीअं? रबिन नास, मलिकिन नास, इलाहिन नास, इहे टे हिते ज़ाहिर थी बीह रहियूं, ठीकु आहे। पोइ हाणे टे लफ़्ज़ जो आया, इन्हनि टिनी में लफ़्ज़नि जो माना अलॻि अलॻि आहे। रब माना पालनहार, मलिक माना बादशाह, इलाह माना महबूद, ठीकु।
क़ुर पाक में इन जे सीक्वेंस में भी हिकिड़ो कमाल जो तदबुर करणु खपे, कमाल आहे हिन में। कीअं? जेको मुफ़सर लिखनि था उहा ॻाल्हि था कयूं। रबिन नास, माण्हुनि जो रब, पालनहार। भला को ग्रुप थी सघे थो पियो उनजो बि रब थी सघे थो न, नास तमामु घणा थियनि था पिया, पर रब पालनहार कंहिं ग्रुप जो या कुझु। उन खां पोइ जेकॾहिं या रब जीअं हिनखे बि चइबो आहे, जेके ग़ुलाम हूंदा न उनखे जॾहिं उनजो मालिक हूंदो उनखे बि रब चइबो हो। माना जेकॾहिं रब ज़रूरी न आहे त सॼे इन जो रब आहे, माना था कढूं मफ़हूम ईअं त कुझु माण्हुनि जो रब। पर अॻिते हलूं था पिया, अञा पनाह जेकॾहिं इहा, उन खां मथे कहिड़ी? मलिक नास, माण्हुनि जो बादशाह। बादशाह कंहिं हिकिड़े ग्रुप ते न हूंदो आहे, उहो पूरे मुल्क ते हूंदो आहे। माना मुल्क में अलाए केतिरा माण्हू थी वेंदा, हाणे अहिड़ा घणा ग्रुप अची वेंदा। माना इहा थोरी अञा ॻाल्हि पनाह जॾहिं वरिती रबिनास जी, हुन खां पोइ मलिक नास जी, अञा वधी वई पनाह। अञा अॻिते थो हले, भला बादशाह त थियो हिकिड़े ख़िते में, पूरी दुनिया आहे। उते अलाह पाक पाण खे महबूद चयो त पूरे दुनिया में जेका ख़ल्क़ियल आहे उन में महबूद फ़क़ति हिकु आहे। इलाही नास केरु आहे? अलाह रब्बुल इज़्ज़त आहे। इहा ईअं माना हीअं हिकिड़ी एक्सपेंड थी वञे, का वधंदी वञे ताक़त। माना जॾहिं मां पढ़ां घुरां थो रब जी, माण्हुनि जे रब जी, माण्हुनि जे बादशाह जी, माण्हुनि जे महबूद जी। कंहिं शइ खां, मिन मिन माना खां शर, कंहिंखां शर कहिड़ो? वसवासिल खन्नास, मिन शर्रिल वसवासिल खन्नास, खन्नास जे वसवसनि खां। असां लास्ट टाइम जी तस्वीर ॾिठीसीं त उन में इहो हुयो अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास। माना ही जेका आहे अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन्नास आयो न, हिन खे मां बल्कि हिते खणी अचां हीअं, हिते हाणे था पोइ हिनखे कयूं। ही जेकॾहिं ईअं कजे अञा बहितर थींदो। मलिक नास इलाहि नास मिन शर्रिल वसवासिल खन्नास अल्लज़ी, उहे केरा? युवस्विस जेको विसविसो विझे थो फी सुदूरिन नास, सीननि में माण्हुनि जे। केरा? खन्नास, विसविसो विझे थो सीननि में। सदरुन माना ही जेको सदरुन माना सीनू, सुदूर चइबो आहे सीननि खे। सीननि में जेको विझे थो विसवसो। फी सुदूर जारिन मजरूर थींदो, छो जो ही हर्फ जर्रा फी, ही पोइ मजरूर कटिजी थींदो सुदूर, हिनखे कसरा आई आहे, ॾिसो था ज़ेर। हाणे ही आहे सदर माना सीनू, सीने में हूंदी आहे क़ल्ब माना दिल, क़ल्बुन माना दिल। खन्नास वेठो आहे, इहो क़ल्ब ते हमलो कंदो, सीननि में आहे न विसविस विझंदो, उहो जेको असरु कंदो दिलि ते, ठीकु आहे। पर दिलि ते जेकॾहिं ज़िक्र लाइ हूंदो त उहो ॼण प्रोटेक्शन आहे, उहो गार्ड आहे, पोइ इहो मोटी वेंदो। ज़िक्र लाइ हूंदो त ही मोटी वेंदो, न त अची विसवसो। जेकॾहिं इहो गार्ड माना ज़िक्र लाइ छॾे ॾियूं, माना गार्ड सुम्ही पवे, त पोइ छा थींदो? इहो खन्नास हमलो कंदो। इन खां खन्नास जे हमले खां बचाव कहिड़ो आहे? ज़िक्रुल्लाह। बहितरीन ज़िक्र कहिड़ो आहे जेको आसान आहे ज़ुबान ते? सुभानअल्लाह व बिहम्दी सुभानअल्लाहिल अज़ीम। अफ़ज़ल ज़िक्र कहिड़ो आहे? ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असां ॾिठोसीं मिन शर्रिल वसवासिल खन्नास। हाणे बुछड़ाई खां कहिड़े खां? वसवासिल खन्नास। ॿ लफ़्ज़ आहिनि, मिन शर्र ही थींदो जारिन, हे मजरूर, ही थींदो छा? मिन शर्रिन जारिन व मजरूर। वसवासिल खन्नास, पुठिते हटी वेंदड़ शैतान जे वसवसनि खां। हाणे हिन में हिकिड़ी ॻाल्हि थोरी तदबर सम्झण जी ॻाल्हि आहे, पोइ इंशाल्लाह असां ख़तमु था कयूं हिते। त वसवसा दिलि में था अचनि, असांखे नज़र न ईंदा आहिनि। सीननि में वसवसो पए थो पियो शैतान जो न, उनजो असरु थिए थो पियो, पोइ असां अमल था कयूं। इन ते कंट्रोल करणु तमामु
ॾुखियो आहे। इन करे ई पहिरियों टे अलाह जे पनाह में अची वञण जे लाइ अलाह पाक जूं टे सिफ़तूं इस्तेमालु थियूं त मां उन्हनि पनाहनि में अचां थो। त ॾिसो न, मूंखे ख़बर आहे जेकॾहिं दुश्मन कमज़ोर आहे त मूंखे हिकिड़ो हथियार काफ़ी आहे, या जेकॾहिं मां कंहिं घर में प्रोटेक्शन वठी वियां, को मथां हमिलो करे थो पियो त मुंहिंजी भित ठहियल आहे, मुंहिंजे लाइ काफ़ी आहे। पर मां ॾिसंदुसि त ही त न हिन ताक़तवर फ़ौज आहे, हिकिड़ी भित त मुंहिंजी तोड़े छॾींदो, मिंट में भञी छॾींदो। मां मथां ॿी भित ठाहींदोमांसि या का ॿी प्रोटेक्शन ॾींदुसि। ॿ प्रोटेक्शन वरितमि हाणे, पर तमामु ख़तरनाक आहे। अञा मूंखे दिलिजाए कोन थी थिए त मूंखे इहे भितियूं ॿ बचाए सघंदियूं, त मां अञा टीं भित पे ठाहींदुमि, वॾी मज़बूत, उन खां बि वॾी, हिकिड़ी मज़बूत, तमामु मथे, तमामु वॾी। ईअं ई आहे। औज़ बिरब्बिन नास, मलिकिन नास, इलाहिन नास। टे प्रोटेक्शंस वरितियूं मां कंहिंखां, अल वसवासिल खन्नास, पुठिते हटी वेंदड़ शैतान जे वसवसनि। इहे प्रोटेक्शन में अची वेंदो माण्हू त पोइ अलाह जो ज़िक्र बि कंदो ऐं उन खां बचियल रहंदो। इहे चाहे नज़र न ईंदड़ आहे न, इहा वधीक ख़तरनाक शइ आहे। जेका शइ मूं नज़र ईंदी आहे त उन मां बचाव करे सघंदो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक अचे थो, उनजो मफ़हूम इहो आहे, जेको मां अंग्रेज़ी में हिते पढ़ूं था त पोइ सिंधी में कयूं था पिया, या पहिरीं अरबी पढ़ूं। वन अनसिन क़ाल, माना अंसर रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो या रिपोर्ट कयो त क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, छा फरमायो, इन शैतान यजरी मिनल इंसान मजरी दम। त मफ़हूम आहे हुनजो, जेके लफ़्ज़नि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अलाह पाक बहितर ॼाणे थो पियो, त मफ़हूम में सम्झूं था पिया फ़क़ति सम्झण जे लाइ, त शैतान इंसान में ईअं हलंदो आहे जीअं उन जी रतु रॻुनि में हलंदी आहे। जीअं रतु हलंदो आहे इंसान में, ईअं शैतान हलंदो आहे। माना केॾो ताक़तवर दुश्मन आहे। उनखां बचण लाइ, उन उनखां बचण लाइ एतिरी ताक़त खपे। ठीकु आहे। माना इहा ॼण प्रोटेक्शन वॾी, हिकिड़ो शिर अहिड़ो आहे जंहिंखां टे प्रोटेक्शन खपनि थी पयूं, टे हिफ़ाज़त जा माना जिबंद ॿधिजनि। ठीकु थियो। हाणे अॻिते हलूं था पिया, जेको हुजे जिन्हनि मां इंसान मां सम्झी वियासीं। अच्छा, हुन खां पोइ थोरो ई मां स्लाइड रखियूं आहिनि, पोइ हिनखे अॻिते सम्झी आहियूं, हिनखे वधीक टाइम कोन था विञायूं हाणे इनशा ताला। त टे लफ़्ज़ मादिन, मुदारे, अम्र, इहे टे सम्झणा लाज़मी पवंदा हर फ़िल लाइ। उहो असां अॻे सम्झी आया आहियूं। क़ाल, यक़ूल, कुल, हिनजी या ॾिसो था, या कारे रंग में आहे, इहो फ़र्क़ु आहे हिनजो छो आहे। वरी आज़, यऊज़, उज़, इहे बि आयो आहे लफ़्ज़। उन खां पोइ टियों फ़ेल कहिड़ो आयो आहे हिन में, ख़लक़ यख़्लुक़ उख़्लुक़। ठीकु थियो। हिनजी इहो छा आहे, जेको आहे इहो जेके हिन में हुया, इहे चार ही निशानियूं आहिनि मुदारे जूं निशानियूं। या ता अलिफ नून, ॾिसो, या ता अलिफ नून, हिनजी माना आहे इहा। ठीकु थियो। हाणे सूर फलक ऐं सूर नास खे जॾहिं गॾिबो त ॿई सूरतान थियूं ॿ। मां पनाह घुरां थो कंहिंजी, हुते आयो रबुल फलक, हिकिड़े जी शिर वधीक हुया। शेर उहे कहिड़ा हुया जेके कुझु न कुझु ज़ाहिरी हुया। रबुल फलक चई उन्हनि खां पनाह घुरी वई टिनि शिरनि खां। ऐं कुलोज़ बिरबिन नास में टे पनाहूं वरितियूं वयूं आहिनि। ठीकु आहे। हिन में हिकिड़ी पनाह वरिती वई आहे ऐं हिते टे पनाहूं वरिती वयूं आहिनि। उन खां पोइ जॾहिं शर ते अचूं था पिया त सूर अल फलक में चार शेर आहिनि, चार, ऐं सूर नास में हिकिड़ो ई आहे। इन ते असां पंहिंजो सेशन ख़तमु कयूं था पिया। इहे ॿई सूरतूं के इनखे छा चइबो आहे, मौज़त आहिनि। माना ही हिते लिखियल आहे मकी सूरत, पर हक़ीक़त इहा आहे त घणनि मुफ़सरनि जो चवणु आहे त इहा मदनी सूरत आहे। वल्लाहु आलम। असां किसो लास्ट टाइम करे आया हुआसीं कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जादू थियो हुयो, पोइ उन में
मां लास्ट टाइम लेसन त मुंहिंजे ख़्याल में मां इहो चयो त जिब्राइल आयो ख्वाब में, पर हक़ीक़त इहा आहे त इहो वल्लाहु आलम, किथे मूं ईअं पढ़ियो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख्वाब में ॿ फ़रिश्ता आया जिन अची पाण में ॻाल्हायो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा थियो आहे। सॉरी, हिकिड़े सुवाल कयो, ॿियो जवाबु पोइ ॾिए त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जादू थियो आहे। हुन चयो त कंहिं जादू कयो आहे? मुंहिंजो नालो आहे त लुबैद बिन आसम यहूदी, हुन जादू कयो आहे। पोइ उनखे छा थियो आहे, हुनजो हल कहिड़ो आहे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूरतूं अता कई वयूं इहे। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿ राया आहिनि त हिकिड़ो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किन खे मोकिलियो त उहे किथां पुत कढी आया पोतो, हुन में 11 गंढियूं हुयूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि ते सूरतूं इहे माना ॿिन्ही सूरतुनि जूं छो जो 5 6 11 आयतूं थियनि थियूं पयूं, हिकु हिकु आयत पढ़ी आहे त उहे गंढियूं खुलंदियूं वयूं आहिनि। या वरी ॿियनि में किथे आयल आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बि उते विया हुया, त उन जॾहिं कढायूं उहो बोतो कंहिं खूह में जेको आहे न कंहिं पथर जे हेठो रखियलु हुयो, उन में हिकिड़ी हिकिड़ी आयत इन ॿिनि सूरतुनि पढ़ंदा पिया वञनि ऐं हिकिड़ी हिकिड़ी ॻंढ खोलींदा पिया वञनि। घणी ॻंढियूं हुन में हुयूं? 11 ॻंढियूं। ऐं आयतूं घणियूं आहिनि? ही ॿिन्ही सूरतुनि में 11, 5 ऐं 6, 11 आयतूं। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, उन सां इहो जादू जो असरु ख़तमु थी वियो। हाणे पनाह जे लाइ जेको आहे शैतान जे वसवसनि खां में घुरी वई आहे, पर जॾहिं असां ॿिन्ही सूरतुनि खे गॾु ॾिसूं था, 113 ऐं 114 नंबर खे, त उनखे गॾु करे मौज़तैन चइबो आहे। ऐं हदीस मुबारक में आयल आहे त ॿिन्ही सूरतुनि खे राति जो हथनि ते शुकारे सॼे बदन ते फिरण जो ज़िक्र बचत मुबारक में इंशा अल्लाह ताला। वधीक वल्लाहु आलम, अल्लाह से असांखे तौफ़ीक़ नसीब करे क़ुर पाक खे सिखण सम्झण अमल करिए इंशा अल्लाह ताला। ऐं जेको असां जेकॾहिं का ग़लती थी आहे त अल्लाह से पाक माफ़ फरमाए। दुआ कयूं था पिया त बारकल्लाहु ली व लकुम फिल क़ुरआनिल अज़ीम व नफ़अनी व इय्याकुम, मूंखे बि फ़ाइदो पहुचे, अव्हांखे बि पहुचे बिल आयात, हिननि आयतुनि मां व ज़िक्रिल हकीम, हिन क़ुर पाक हिकमत वारे जे तिलावत मां अॼु ख़ैर असां टीहों सिपारो मुकमल थियो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। दुआ कंदासीं इंशा अल्लाह ताला। ओवर टू यू साईं रियाज़ साहब। साईं माशाल्लाह, जज़ाकल्लाह ख़ैर। अॼु माशाल्लाह सिपारो टीहों पूरो कयोसीं। हाणे अलाह साईं असांखे सम्झण